नाणू हवाले, ज़मीनूं समूंड हवाले करण, आइनी तरमीमुनि जे ज़रिए मुस्तक़बिल में उहे पाणीअ जी सिंधु नदीअ खे मारण जो या सिंध जो पाणी मथे खपाइण जी इजाज़त पाकिस्तान पीपुल्स पार्टी की क़यादत ॾिनी आहे। मादनी वसीलनि ते हींअर फ़ैसिलनि जो इख्तियार SIFC के हिननि पीपलनि ॾिनी आहे। मुस्तक़बिल में तालीम के सेंट्रलाइज़ करे ऐं तव्हां जेको हींअर ॿियनि सूबनि जूं ॿोली विञाई सवेल साईं चयो तक़रीर में कंहिं छा विञायो कंहिं छा विञायो ॿोली विञाई उहा तव्हां खां ज़रिए तालीम जी ॿोली बि फुरण जी प्लान थिए पियो। तारीख़ के मस करण जो इन तालीम के ज़रिए रिथाबंदी थी चुकी है। उनखां सवाइ आइनी तरमीमूं जिन जो सवेल ज़िक्र करे विया 27 26 आइनी तरमीम के ज़रिए पंहिंजूं अदालतूं ठाहे छॾियूं अथनि जेके असांजा हक़ महफ़ूज़ करण के बजाय हुकुमराननि जे नाजाइज़ ऐं धाड़नि खे तहफ़ुज़ फराहम करे रहियूं आहिनि। जंहिंजो मिसाल तव्हांखे दादूअ जो ॿुधायव ऐं तव्हांखे ॿुधायां सकरल में भी इहे दुकाननि वारा वेठा आहिनि जिन खां बेदख़ल कनि पिया ऐं कोर्टुनि मां उन्हनि खे दाद रसीअ जो का शइ नज़र नथी अचे। उनजे करे इहो जाली कोर्टूं, सियासत ते पाबंदी, एहतिजाज जलसो था करियूं चवंदा 144 रिवायती थींदड़ सन में जलसो उनखे तई ॾिसंदा आहियो त हर भेरे रेंजर्स ऐं पुलिस अची 144 माण्हुनि खे रोकीनि था। पोइ असां हीअं सोचियो त भला पंहिंजनि खे वञी जाॻायूं, पंहिंजनि खे साथ ॾियूं, ॿ टे सौ दोस्त गॾु करियूं, उन्हनि खे ॿुधायूं चऊं त बाबा हाणे सियासत ते पाबंदी आहे, जाली इलेक्शन जो निज़ाम हले पियो, PTI जी क़यादत खे ॿधी पादरणी बंदि करे वेठा आहिनि, कई सवें साल उन्हनि खे सज़ाऊं ॾियो वेठा आहिनि, कंहिंखे 10 साल कंहिंखे 20 साल। इलेक्शनी सियासत में सभिनी खे बराबरि जा मौक़ा फराहम न आहिनि। एहतिसाब तव्हां ते हल्को हथु रखी ऐं उन्हनि खे एहतिसाब जी यानी करप्शन जी खुली छूट ॾेई छॾी अथनि। इन सूरत हाल खे रखंदे ऐं सिंध जे अंदरि नाइंसाफ़ी बेईमानी ऐं ज़ुल्म जी हुकूमत हले थी। असांजे नौजवान नस्ल खे अहलियत जे बुनियाद ते नौकरियूं नथियूं मिलनि, करप्शन जी बाज़ार मंडी लगी पई आहे, सवेल करारदातुनि में अची चुको आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते।